बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम हज़रात सब खां पहिरियां हिन पोस्ट खे ॾिसनि। अच्छा, हिन मलून जो नालो सूफ़ी लियाकत आहे, जेको अमूमन जेके बि पोस्टूं हिन जूं हूंदियूं आहिनि पंहिंजे सोशल मीडिया जी प्लेटफॉर्म तां, अक्सर अल्लाह जी तौहीन, नबी जी तौहीन, अहिड़ी तरह इस्लाम जे ख़िलाफ़ हे मलऊन जेको आहे पोस्टूं लिखंदो आहे। इन माक़बल में बि तमामु जेकी आहे वॾी तौहीन कई इस्लाम जे बारे में, जंहिंमें न हिन नबियुनि खे छॾियो, न ई हिन अल्लाह जी ज़ात खे छॾियो। हाणे हिन हिकु नई पोस्ट जारी कई आहे, जंहिंमें लिखियो अथई त मज़दूर अल्लाह जो दोस्त आहे ऐं दोस्तनि खे सफ़ा अॾे छॾियो अथसि। अरबनि जो अल्लाह बि ठग निकितो। माज़अल्लाह सुम माज़अल्लाह, हे तमामु वॾी अल्लाह जी ज़ात जे बारे में तौहीन आहे। मूंखे हैरानगी लॻे थी त जंहिं इलाइक़े जे अंदरि इहो बंदो रहे थो, उन इलाइक़े जा मुस्लमान बि अलाए किथे मरी विया आहिनि। उन इलाइक़े जे अंदरि जेके असांजे क़ानूनी इदारे वारा आहिनि, उहे बि अलाए किथे मरी विया आहिनि। सभिनी मुस्लमाननि खे मौत अची वियो आहे। कोई बि इन जे बारे में का पोस्ट नथो लिखे। नॉर्मल को झगड़ो थिए त असांजी पुलिस मुकमल उते पहुची वेंदी आहे। त पोइ मां इन इलाइक़े जे अंदरि, जे इलाइक़े जे अंदरि इहो मलऊन सूफ़ी लियाकत रहे पियो, उन जे SHO खे, SP खे ऐं तमामु उहे जेके पुलिस जे इदारे वारा जेके उन शहर जे अंदरि रहंदा, उन्हनि खे मां चवंदो तव्हां किथे मरी विया हो, कहिड़े क़िस्म में तव्हां मुस्लमान आहियो। अल्लाह जी ज़ात जे बारे में लिखियो वियो आहे त अल्लाह ताला अरबनि जो अल्लाह ठग आहे। मां SHO खे ॿुधाइणु चाहियां थो, तुंहिंजे पीउ खे कोई ठग चवे, तुंहिंजे ॾाॾे खे कोई ठग चवे। SP खे ॿुधाइणु चाहियां थो, तुंहिंजे पीउ खे कोई ठग चवे, तुंहिंजे ॾाॾे खे कोई ठग चवे, त तूं उन जे बारे में छा अल्फाज़ ते लिखंदे, उन जे लाइ कहिड़ो तूं क़ानून जारी कंदे। ऐं हिते अल्लाह जी ज़ात जे बारे में लिखियो वियो आहे त अरबनि जो अल्लाह ठग निकितो। काॾे मरी वई आहे असांजी पुलिस, काॾे क़ानून मरी वियो आहे। मां तमामु जेको आहे क़ानून वारनि खे ॿुधाइणु चाहियां पियो, अहिड़े मलऊन खे केतिरे किरदार ताईं पहुचायो, न त क़ानून खे असां पंहिंजे हथ में खणंदासीं। इन्हनि खे लॻाम ॾियो, न त इन क़ानून खे असां पंहिंजे हथ में खणंदासीं ऐं इन्हनि खे चङी तरह असां पंहिंजो सबक़ सेखारींदासीं। यार, जंहिं कंट्री जे अंदरि असां रहूं था, इहा कंट्री का हिंदुनि जी कंट्री थोरी आहे, भला का गैर मुस्लिम जी कंट्री थोरी आहे। जंहिं कंट्री जे अंदरि अल्लाह जी ज़ात बि महफ़ूज़ न हुजे, नबियुनि जी शख़्सियत बि महफ़ूज़ न हुजे, कोई तव्हांजे पीउ जे लाइ अल्फाज़ अहिड़ो लिखे, तव्हां बर्दाश्त कंदव? ऐं हिते अल्लाह जे लाइ लिखियो थो वञे, किथे सिंध में लिखियो थो वञे। असांजा सभु जेको आहे क़ानूनी इदारे वारा काॾे मरी विया आहिनि, काॾे मुस्लमान मरी विया आहिनि, काॾे मौलवी हज़रत मरी विया आहिनि। ऐं जेके तव्हां मुस्लमान पंहिंजे सजायो था न, नमाज़ूं पढ़ो था, हज कयो था ऐं ज़कात ॾियो था ऐं रोज़ा रखो था, ऐं उन ई तव्हांजे इलाइक़े जे अंदरि अल्लाह जी तौहीन थींदी हुजे, क़यामत ते ॾींहुं सभु इबादत तव्हांजे मुंहं में आई वेंदी। अल्लाह जी तौहीन थींदी हुजे ऐं तव्हां चओ त न साईं, इन कम में असां न ईंदासीं। काॾे विया आहिनि मुस्लमान मरी? छाजे का इन बारे में पोस्ट नथा लिखनि? कंहिंजा 5 लख रुपया चोरी थियनि, उन जे बारे में तव्हां रोड ब्लॉक था कयो। कंहिंजो को माण्हू ॿधी वञे थो, तव्हां रोड ब्लॉक था कयो। अड़े ज़ालिमो मुस्लमानो, अल्लाह जी तौहीन थी आहे। को मुजीब रहमान जे पीउ जे बारे में का पोस्ट न लिखी वई आहे, को तव्हांजे पीउ जे बारे में पोस्ट न लिखी वई आहे। हे अल्लाह जी ज़ात जी तौहीन आहे, साफ़ टू द पॉइंट लिखियलु आहे। स्क्रीन ते मां शो कराई आहे, साफ़ लिखियलु आहे त अरबनि जो अल्लाह बि ठग ॾितो।